पार्टी जी हुकूमत वो सिंधियुनि खे कराची में सॼी सिंध में अक़लियत तब्दील करण में साज़िश में वो हिस्सो पई वठे। असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। ये जेके सिंधी जेके वसंदियूं आहिनि इहे ज़रदारी जे हक़ में आहिनि। ज़रदारी जो पेट अञा कोन थो भरिजे। बारिया टाउन DHA टाउन सभु जेके वसंदियूं आहिनि ज़रदारी पंहिंजे चाइना कटिंग करे ये पंहिंजे नाले ते कराए पंहिंजा जेके चमचा ऐं भोतार अॻिते आणे सिंधियुनि खे कराची मां लॾ पलाण करण जे लाइ हू साज़िश करे पियो। असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। जेके कराची में वसंदियूं आहिनि जाम सादिक चीफ मिनिस्टर जे दौर में उहे लीज़ूं थियल आहिनि। शर्म अचणु खपे असांजे CM मुराद अली शाह खे। मुराद अली शाह तूं अखियूं पट, सिंधियुनि खे ईअं निधड़ को न सम्झ। सिंध यूनाइटेड पार्टी सैयद जलाल महमूद शाह, सैयद ज़ैन शाह उनजा वर्कर अॼु बि ज़िंदा आहिनि। असीं कॾहिं बर्दाश्त न कंदासीं पंहिंजे सिंधियुनि जे मथां ज़ुल्म, पंहिंजे ज़ुल्म सिंधियुनि खे उते लीज़ूं ॾिनियूं वञनि ऐं सिंधियुनि जे मथां जेके कूड़ियूं FIR कयूं आहिनि उहे वापसि वरितियूं वञनि ऐं अफ़गानी, बर्मी, बंगाली उन्हनि खे तव्हां अची हिते कराची में वसायो था। इन्हनि जी सख़्त लफ़्ज़नि में असीं मज़म्मत था कयूं। जेकॾहिं इहे साज़िशूं बंदि न कयूं, अॼु सिंध यूनाइटेड पार्टी एहतिजाज जो करे सुभाणे सॼे सिंध बंदि करे रस्ता रोक करे तव्हांजे ख़िलाफ़ नारा एहतिजाज तव्हां ते लानतूं ऐं तव्हांखे पुछ हणंदासीं।